वज़ीर आज़म सरकारी दौरे ते बहरीन पहुची वियो। बहरीन के वली अहद शहजाद सलमान खेस इस्तक़बाल कयो। इसहाक़ डार, मोहसिन नकवी ऐं अता तारड़ वफ़द में शामिल। वज़ीर आज़म जी कसरे अल कज़ीबिया आमद ते खेस गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म जी तर्जमान मूजिब दौरे जो मक़सद भाईवारी के हथी ॾियणु आहे। दौरे दौरान लाॻापन के हथी मिलंदी। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा जी मान में अलविदाई तकरीब। जनरल साहिर शमशाद मिर्जा पाक फौज में 40 साल शानदार खिदमतूं सर अंजाम ॾिनियूं। ISPR मूजिब अल्लाह ताला लगन, पेशेवरानी महारत ऐं ख़ुलूस नियत सां फ़र्ज़ सर अंजाम ॾियण जी तौफ़ीक़ ॾिनी। रिटायर थींदड़ चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो तकरीब के ख़िताब। अॻूणो चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सीनियर ऑफिसरनि जी तकरीब में शिरकत। सिंध असेंबली जो इजलास लालाणू करे वियल असेंबली मेंबरनि के भेटा पेश करण ठहरा पेश। अॻूणे वॾे वज़ीर आफ्ताब शाबान मीरानी, अॻूणे स्पीकर आगा सिराज दुरानी, लाल बख्श भुट्टो ऐं अली मुराद राजड़ के ख़राज पेश कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त आफ्ताब शाबान मीरानी तमामु वॾो माण्हू हो। मार्शल्ला दौर में आफ्ताब शाबान मीरानी बेनज़ीर भुट्टो सां गॾु जमहूरियत की बहाली लाइ जिदोजहद कई। आगा सिराज दुरानी सिंध असेंबली जे स्पीकर जूं ज़िम्मेवारियूं अहसन नमूने निभायूं। लाल बख्श भुट्टो के कराची की घिटी घिटी की खबर हुई। पार्टी जो असासो हो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चवायत क़ौमी सलामती सब का पहिरीं तरजीह आहे। क़ौमी सलामती की हिफाज़त लाइ इदारा पुरज़मा आहिनि। पाकिस्तान अहम मुल्क आहे जेको पंहिंजो मक़ाम ज़रूर हासिल कंदो। क़ौम की असल ताक़त क़ौमी वहदत में आहे ऐं दुश्मन जा सब कुदा इरादा गॾिजी नाकाम बनाया वेंदा। पाक फौज हर हाल में वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि सां सहकार जारी रखंदी। हर शहरी जो तहफ़ुज़ पाक फौज जी पहिरीं तरजीह आहे। पाकिस्तान जी इलाक़ाई सलामती ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। ISPR मूजिब नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप की शिरकत कंदड़नि जी HQ आमद फ़ील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ात कई। वफ़द के पाकिस्तान जी इलाक़ाई ऐं अंदरी सिक्योरिटी सूरतहाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। मुलाक़ात में ख़िते जी बदिलजंदड़ हालतुनि ऐं जियो पॉलिटिकल चैलेंजिस ते पिणु ॻाल्हि ॿोल थी। नफ़रत, डफेड़ ऐं फितने के नंढी चूंड में शिकस्त मिली। नंढी चूंड में अवाम कारकर्दगी के वोट ॾिनूं। हुकूमती क़दमुनि सां महांगाई की शरह में घटिताई थी। असां मुल्क के डिफॉल्ट थियण खां बचायो। PTI बानी अकेलो न खेस आणींदड़ बि ॾोहारी आहिनि। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जो पंजाब असेंबली मेंबरनि के ख़िताब। चयाईं शहबाज शरीफ ऐं मरियम नवाज़ मूंखां वधीक अॻिते निकिरी विया आहिनि। ॿियनि खे चोर ऐं धाड़ियल सॾींदड़ पाण चोर साबित थिया। कराची में एहतजाज कंदड़ वकीलनि ऐं सिंध सरकार के वफ़द विच में कारूंजा की कटाई वारे मामले तां ॻाल्हियूं। बार अॻवान आमिर नवाज़ वड़ाइच जो चवणु आहे त सिंध हुकूमत 15 ॾींहं की मोहलत घुरी आहे। आइनी अदालत में अपील वापस वठंदी। नासिर शाह चयो आहे त वकीलनि ऐं असांजी जिदोजहद साॻी आहे। वकीलनि जा मुतालबा वॾे वज़ीर आॾो रखंदुसि। वफ़ाक़ी आइनी अदालत कारूंजर जबल सां लाॻापियल केस की ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस की ॿुधणी कई। सिंध हुकूमत जे नुमाइंदे अदालत की इस्तदा कई त केस में सिंध हुकूमत के वकील मुक़रर करण लाइ मोहलत ॾिनी वञे। मुनवर अली सागर के वकील रिकॉर्ड की फरहमी ऐं तैयारी लाइ मोहलत की दरख़्वास्त कई। एहतजाज करे रोड बंद करे माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाइण मुनासिब नाहे। वकील पंहिंजनि दलीलनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। कंहिंखे 27वीं आइनी तरमीम ते एतिराज़ आहे त हू अदालत वञी सघे थो।
कानून साज़ी पार्लियामेंट जो हक़ है। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त तरक़ी जे रस्ते में कंहिं क़िस्म जी रंडक अचणु न ॾिनी वेंदी। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए असां घटि ख़र्च में वधीक मनसूबा ठाहे रहिया आहियूं। सिंध हुकूमत जो सभ खां बहितरीन कमु पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जा मनसूबा आहिनि। NFC एवार्ड जो इजलास 4 डिसंबर ते आहे। एजेंडा अञा ताईं न मिली आहे। मकानी इदारनि जे कानून में तरमीम जो मसवदो अञा मुंहिंजे साम्हूं नाहे आयो। मकानी इदारनि जो कानून में तरमीमूं थींदियूं उहे सभिनी पार्टियुनि सां मुशावरत सां थींदियूं। कारूजर जबल बाबति केस आईनी अदालत मुंतकिल करण खिलाफ सिंध बार काउंसिल जे सॾ ते एहतजाज। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, मटियारी, मिठी ऐं रतोदेरो में वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाईअनि जो बाइकाट। मुज़ाहिरा नंगर पार्क में बुख हड़ताली कैंप क़ाइमु। वकीलनि जे बाइकाट सबबि केसनि जूं ॿुधणियूं न थी सघियूं। साइलिन तारीख़ूं वठी वापसि रवाना। वकील अॻवाननि जो चवणु आहे त कारूजर रुगो जबल या ज़मीन जो टुकड़ो नाहे। इहो सिंध जी सुञाणप, तारीख़, तहज़ीब ऐं ग़ैरत जो अहञाण आहे। सिंध सरकार कारूजर बाबति वफ़ाक़ी आईनी अदालत मां केस वापसि वठे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर तरफ़ां सर्कुलर रेलवे ऐं कराची सखर हाई स्पीड ट्रेन में सहकार लाइ आलमी बैंक खे अपील। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर सां वर्ल्ड बैंक जे वफ़द जी मुलाक़ात। सूबे में शहरी चूरपुर खे बहितर बणाइण, ट्रांसपोर्ट सिस्टम खे मज़बूत करण ऐं मुख़्तलिफ़ मॉडल्स ते ॻाल्हि ॿोल। शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त कराची सर्कुलर रेलवे ऐं कराची सखर हाई स्पीड ट्रेन सिंध हुकूमत जा अहम मक़सद आहिनि। सर्कुलर रेलवे ऐं कराची सखर हाई स्पीड ट्रेन मनसूबा सिंध लाइ गेम चेंजर साबित थींदा। सिंध हुकूमत चाहे थी त वर्ल्ड बैंक उन्हनि मनसूबनि में पंहिंजो किरदारु अदा करे। वर्ल्ड बैंक वफ़द जो चवणु आहे त कराची ख़िते जो हिकु अहम शहर आहे। कराची विच एशिया ताईं रसाई लाइ हिकु अहम मक़ाम रखे थो। नेदरलैंड पारां सिंध में जदीद ज़राअत, आबपाशी, फील्ड मैनेजमेंट ऐं लाइव स्टॉक में सहकार वधाइण ते दिलचस्पी ज़ाहिर। आबपाशी खाते जे वज़ीर जाम खान शोरो सां नेदरलैंड जे डिप्टी हेड ऑफ मिशन हाजू कोकलेज जी मुलाक़ात। सिंध जा आबपाशी निज़ाम, इंडस डेल्टा ऐं समुंड जी मुदाख़लत बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। सूबाई वज़ीर जाम खान शोरे जो चवणु आहे त मौजूदा डेल्टा सिर्फ़ 36% बचियलु आहे। दरिया में साल घटि हुजण सबबि ज़रई ज़मीन ऐं मच्छी मारण जी सनत ते सख़्तु असरु पियो आहे। नेदरलैंड जी डिप्टी हेड ऑफ मिशन जो चवणु आहे त नेदरलैंड पाइदार ज़राअत, फील्ड मैनेजमेंट ऐं मौसमी तब्दीली खे मुंहुं ॾियण वारनि शोबनि में शिराकत वधाइणु चाहे थी। ईरान जे सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सेक्रेटरी अली लारिजानी जी GHQ आमद। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मुलाक़ात। ॿिनि तरफ़नि लाॻापन, इलाक़ाई सिक्योरिटी ऐं पाकिस्तान ईरान सहकार खे वधीक मज़बूत करण बाबति ख़्यालनि जी ॾेवत। ISPR मूजिबि फील्ड मार्शल आसिम मुनीर इलाइक़े में अमन ऐं इस्तेकाम लाइ पाकिस्तान जे अज़्म खे वरजायो ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ईरान सां वेझे ऐं असराइतनि राब्तनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो। अली लारिजानी इलाइक़े में अमन ऐं सिक्योरिटी खे यकीनी बणाइण लाइ पाकिस्तान जे अहम किरदार खे साराहियो ऐं ॿिन्ही मुल्कनि जे विच में लाॻापन खे वधीक हथी ॾियण जे अज़्म जो इज़हार कयो। भोजपुर भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग, नीगर समेत ॿ ॼणा क़तुल। जमाल थाणे जे हद खरड़ो शाख वारे इलाइक़े भरिसां अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग में सदरदीन उर्फ़ गुल्लू पंवर ऐं 9 वरे जो नीगर मुज़मिल पंवर मारिजी विया। इतला मिलण ते पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई। मक़तूल सदरदीन SHO सिकंदर अली पंवर जो पुटु आहे। ऐं हालाणी मां हिकु ॾींहुं अॻु गुम थियल नीगर जो केलनि जे बाग मां लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नीगर जी सुञाणप ॻोठु छुटल सोलगी वासी 8 वरे जे सॼण पुटु सजाद हाले पोटो तौर थी। पुलिस मूजिबि नीगर हिकु ॾींहुं अॻु घरां निकिरण बैदि पुरस्कार नमूने गुम थी वियो हो। वधीक जांच कई थी वञे। नीगर जो लाश हथ अचण जो इतला मिलण ते घर में कोरां।